अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां प्रोफेसर दीन मोहम्मद सीलरो। कोर्स एडी थर्ड सेमेस्टर यूनिट 3 टॉपिक किस्से या कहाणी ज़रिए पढ़ाइण क्लास 1। जीअं त किस्सो या कहाणी ॿुधाइण बि हिकु फ़न आहे जो क़दीम दौर खां जारी ऐं सारी आहे। कहाणियुनि किस्सनि या आखाणियुनि में ॿार तोणे वॾा तमामु घणी दिलचस्पी वठंदा आहिनि। पढ़ाई जे दौरान कहाणी ॿुधाइण जो मक़सदु मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ हूंदो आहे। कहाणी कॾहिं कॾहिं सबक़ जे शुरू करण वक़्तु ॿुधाइबी आहे, उन लाइ त जीअं ॿार पढ़ण में दिलचस्पी वठनि। कॾहिं कॾहिं सबक़ हलंदे मुनासिब जाइ ते ॿुधाइबी आहे त जीअं ॿार सबक़ में वधीक चाह वठनि, ऐं कॾहिं वरी सबक़ जी आख़िर में कहाणी ॿुधाइबी आहे त जीअं सबक़ मुकमल थी सघे। प्यारा ॿारो, जीअं त मां अॻ में ई तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त पढ़ाई जे दौरान कहाणी ॿुधाइण जो मक़सदु मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुख़्तलिफ़ हूंदो आहे, छो जो क्लास जूं हालतूं सदाईं हिकु जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु कंहिं महिल किन सबबनि जे करे अटेंडेंस सफ़ा घटि हूंदो आहे, कंहिं महिल लाइट न हूंदी आहे ऐं गर्मी बि घणी हूंदी आहे। उन वक़्तु ॿारनि जो पढ़ाईअ लाइ बिल्कुलु मूड न हूंदो आहे। कंहिं महिल प्रोजेक्टर या लैपटॉप ख़राबु थी पवंदो आहे। चवण जो मक़सदु त अगरि असां अहिड़ी हालतुनि में जे क्लास मुकमल हलाईंदासीं त यकीनन उहो फ्रूटफुल, मीनिंगफुल या मुफ़ीद न रहंदो। अहिड़ी हालतुनि में असांखे मुख़्तसर कहाणियुनि, किस्सनि, आखाणियुनि या लतीफ़नि जो सहारो वठिणो पवंदो। के सबक़ वरी अहिड़ा हूंदा आहिनि जे समूरा कहाणीअ ज़रिए ॿुधाइबा आहिनि त ॿारनि खे वधीक ज़हन नशीन थी वेंदा आहिनि ऐं ॿारनि खे थक बि महसूसु न थींदो आहे। आखाणीअ वारो तरीक़ो सिर्फ़ु ज़रूरत वक़्तु इस्तेमालु कजे। कहाणियूं बामक़सद ऐं नसीहत आमूज़ हुजणु घुरिजनि, जंहिंजे ज़रिए ॿारनि में अदब, इख़्लाक़, बहादुरी, सखावत, ख़िदमत करणु ऐं क़ुर्बानीअ जहिड़े अज़ीम ऐं आला गुणनि जो ॿिज पोखे सघिजे। किस्से या कहाणी वारे तरीक़े मूजिबि पढ़ाइण जा फ़ाइदा। किस्से या कहाणी ॿुधण सां ॿारनि में सखावत ऐं बहादुरी जहिड़ा आला गुण पैदा थियनि था। ॿारनि में क़ुर्बानी ॾियणु ऐं ॾुखे वक़्त में ॿियनि जी मदद करण जो शौक़ु ऐं ज़ौक़ु वधे थो। पढ़ण लाइ ॿारनि में दिलचस्पी ऐं चाह पैदा थिए थो। सबक़ जो सिलसिलो क़ाइमु रहे थो ऐं सिख्या असराइती थिए थी। पंहिंजे मुल्क सां प्यारु करणु, पंहिंजे मुल्क खे ख़ुशहाल बनाइणु ऐं हुबुल वतनीअ जहिड़ो आला ऐं अज़ीम जज़्बो पैदा थिए थो। क्लास जो इंतिज़ामु बहितरु रहे थो, एतिरे क़दुरु जो हरकिती ॿार बि ख़ामोश रहंदा आहिनि ऐं सबक़ में पूरो तवजो ॾींदा आहिनि। किस्से या कहाणी वारे तरीक़े पढ़ाइण सां अज़ीम ऐं आला गुणनि जो पैदा थियणु। नंबर पहिरियों, सखावत जो गुण। जॾहिं ॿार सखावत जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त यकीनन उन्हनि में सखावत जहिड़ो आला ऐं अज़ीम गुण पैदा थींदो आहे ऐं हू बि पंहिंजे अमली ज़िंदगी में सखावत करण ऐं सखी बणजण जी भरपूर कोशिश कंदा रहंदा आहिनि। नंबर ॿियो, बहादुरीअ जो गुण। जॾहिं ॿार बहादुरीअ जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त यकीनन उन्हनि में बहादुरी जहिड़ो आला ऐं अज़ीम गुण पैदा थींदो आहे ऐं हू बि पंहिंजी अमली ज़िंदगी में बहादुरी ॾेखारण ऐं बहादुर बणजण जी भरपूर कोशिश कंदा आहिनि ऐं हमेशह ड्रुजणे, गेदी, काइर ऐं भाड़ी माण्हू सां दोस्ती रखण खां कीॿाईंदा, कतराईंदा, नटाईंदा ऐं लहराईंदा आहिनि। अहिड़ीअ तरह ॿारनि में बहादुरी, सूरियाई ऐं दिलेरी जहिड़ा अनमोल गुण पैदा थींदा रहंदा आहिनि। नंबर टियों, क़ुर्बानीअ जो गुण। जॾहिं ॿार क़ुर्बानी ॾियण जहिड़ियूं लाजवाब ऐं लाज़वाल ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त कीअं हीरो पाउण खे मुश्किल ऐं ॾुख में विझी ॿियनि माण्हुनि खे सुख ऐं राहत बख़्शींदो आहे, पंहिंजूं निंड्रूं फिटाए ॿियनि खे आराम करण जो मौक़ो फ़राहम कंदो आहे, पाण बुख ऐं बदहाली में रही ॿियनि खे ड्रओ ऐं ख़ुशहाली ॾियण जी कोशिश कंदो आहे। अहिड़ीअ तरह ॿारनि में क़ुर्बानी ऐं हमदर्दी जहिड़ा अनमोल ऐं नादर गुण पैदा थींदा आहिनि ऐं हू बि पंहिंजी अमली ज़िंदगी में क़ुर्बानी करण ऐं हमदर्दी ॾेखारण जी भरपूर कोशिश कंदा आहिनि। नंबर चौथों, हुबुल वतनी जो गुण।
जॾहिं ॿार हुबुल वतनीअ जूं बेनज़ीर ऐं बेमिसाल ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त कीअं माण्हू पंहिंजे मुल्क खे धारियनि, फ़ोरुनि ऐं रहज़ननि जे ज़ुल्म ऐं जबर खां बचाइण ख़ातिर पंहिंजो माल मिल्कियत, घर, ॿनियूं ऐं पंहिंजा ॿार बचा बि क़ुर्बान करण खां कोन मुड़ंदा आहिनि। ऐं जॾहिं बि मुल्क मथां ॾुखियो या मुश्किल वक़्तु ईंदो आहे त हू पंहिंजो सिर तरीअ ते रखी बि पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करण खे पंहिंजो मान ऐं शान सम्झंदा आहिनि। अहिड़ी तरह ॿार हुबुल वतनीअ जहिड़े अनमोल ऐं अनोखे गुण सां सरशार थींदा आहिनि ऐं अहिड़ी तरह उहे पंहिंजे अमली ज़िंदगीअ में पंहिंजे मुल्क मथां पंहिंजी जान जी बाज़ी लॻाइण लाइ हर वक़्तु ऐं हर वेल तयारु हूंदा आहिनि। नंबर 5, सचाईअ जो गुण। जॾहिं ॿार सचाईअ जूं शानदार ऐं सहर अंगेज़ ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त हू बि सचाईअ खे पंहिंजी दिलि में वॾी इज़त ऐं एहतराम सां जाइ ॾींदा आहिनि ऐं पंहिंजी रग रग में सचाईअ खे समाए छॾींदा आहिनि ऐं हिननि जे नाज़ुक ज़हन ते उहो छांइजी वेंदो आहे त सच त बीठो नच या सच जी ॿेड़ी लुॾे पर ॿुॾे न। नंबर 6, इख़लाक़ ऐं अदब जो गुण। जॾहिं ॿार असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असहाब सॻोरनि जूं ख़ूबसूरत ऐं मन मोहींदड़ इख़लाक़ ऐं अदब जूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि त हू बि पंहिंजे अमली ज़िंदगीअ में बा इख़लाक़ ऐं बाअदब बणजण जी भरपूर कोशिश ऐं कावश कंदा आहिनि। अहिड़ी तरह प्यारा ॿारो, असांजे अॼु जी टॉपिक किसे या कहाणी ज़रिए पढ़ाइण पंहिंजी पुॼाणी ते पहुती। उन खां पोइ अव्हांखे जेके बि किसनि, आखाणियुनि, दास्ताननि या कहाणियुनि जा नाला यादि आहिनि उहे अव्हां वारे वारे सां ॿुधाईंदा वञो। मां बोर्ड ते लिखां थो। मिसाल तौरु मुख़्तलिफ़ किसनि, कहाणियुनि, आखाणियुनि या दास्ताननि जा नाला: अलफ़ लैला, लैला मजनू, यूसुफ ज़ुलेखा, तोतो मैना, चार दरवेश, हातिम ताई, जाने आलम, सिकंदर बादशाह, बहराम शहज़ादो, अमीर हमज़ा, ससुए पुनू, सोरठ राय ॾियाच, सोहिणी मेहार, मूमल राणो, नूरी जाम तमाची, उमर मारवी, लीला चनेसर, दो चनेसर, होशू शीदी, शाह इनायत शहीद, गामू सचार वग़ैरह। टॉपिक मां कुझु सवाल। ख़ाल भरियो। सवाल नंबर 1, जीअं त किसो या कहाणी ॿुधाइण बि हिकु डेश आहे। जवाब: फ़न। ख़ाल भरियो। सवाल नंबर 2, कहाणियुनि, किसनि या आखाणियुनि में ॿार तोणे वॾा तमामु घणी डेश वठंदा आहिनि। जवाब: दिलचस्पी। ख़ाल भरियो। सवाल नंबर 3, कहाणी कॾहिं कॾहिं सबक़ जे डेश करण वक़्तु ॿुधाइबी आहे। जवाब: शुरू। ख़ाल भरियो। सवाल नंबर 4, कॾहिं वरी सबक़ जे डेश में कहाणी ॿुधाइबी आहे त जीअं सबक़ु मुकमल थी सघे। जवाब: आख़िर। ख़ाल भरियो। सवाल नंबर 5, कहाणी वारो तरीक़ो सिर्फ़ डेश वक़्तु इस्तेमालु कजे। जवाब: ज़रूरत। सवाल नंबर 6, किसे या कहाणी वारे तरीक़े मूजिबि पढ़ाइण जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। जवाब: सबक़ जो सिलसिलो क़ाइमु रहे थो ऐं सिख्या असराइती थिए थी। क्लास जो इंतिज़ाम बहितर रहे थो। एतिरे क़दुरु जो हरकती ॿार बि ख़ामोश रहंदा आहिनि ऐं सबक़ ते बि पूरो तवजो ॾींदा आहिनि। सवाल नंबर 7, कहाणी ॿुधण सां ॿारनि में कहिड़ा सुठा जज़्बा पैदा थियनि था। जवाब: पहिरियों, बहादुरी, सखावत, सचाई, ईमानदारी, क़ुर्बानी, फ़र्ज़ शनासी, इख़लाक़ ऐं अदब, सब्र, शुक्र, हुब्बुल वतनी, ग़रीबनि जी मदद करणु, अदुल ऐं इंसाफ़ करणु वग़ैरह। महिरबानी। सदाईं टिलंदा रहो।